कोटलालू में खबर शामिल क्यों जिते सिंध एजुकेशन फाउंडेशन पारां वैन हादसे में फोत थियल 6 शागिर्दनि के वारसनि के 1-1 लख रुपयनि जा चेक ॾिना विया आहिनि। खबर अवां ताईं पहुचाई पिया। अल रमज़ान मॉडल स्कूल जो नालो भी मटाए शहीद शागिर्दनि के नाम कयो वियो आहे। खबर अवां ताईं पहुचाई पिया। कोटलालू में जिते सिंध एजुकेशन फाउंडेशन पारां वैन हादसे में फोत थियल 6 शागिर्दनि के वारसनि के 1-1 लख रुपयनि जा चेक ॾिना विया आहिनि। अल रमज़ान मॉडल स्कूल जो नालो मटाए शहीद शागिर्दनि के नाम कयो वियो आहे। खबर अवां ताईं पहुचाए रहिया आहियूं। कोटलालू में जिते सिंध एजुकेशन फाउंडेशन पारां वैन हादसे में फोत थियल 6 शागिर्दनि के वारसनि के 1-1 लख रुपयनि जा चेक ॾिना विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। कोटलालू में ज़ुबैर मरीखा। जी ज़ुबैर, छा तफ़सील आहिनि? जी ज़ुबैर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, कोटलालू भरिसां सिंध एजुकेशन फाउंडेशन सेफ जे एमडी काज़ी अब्दुल कबीर कोटलालू हादसे में वैन हेठां फोतल शागिर्दनि जे वारसनि वटि पहुची ताज़ियत कई, जंहिं बाद फोती शागिर्दनि जे वारसनि खे 1-1 लख रुपयनि जा इमदादी चेक ॾिना विया। उन मौक़े ते एमडी सेफ काज़ी अब्दुल कबीर पारां ॻोठ में स्कूल न हुजण ऐं ॿारनि जे ॻोठ खां वॾे दूर वञी तालीम पिराइण जो नोटिस वठंदे गवर्नमेंट ऑफ सिंध सेफ डिपार्टमेंट जे तरफ़ां ईंदड़ कुझु महीननि अंदरि प्राइमरी स्कूल क़ाइमु करण जो ऐलान कयो वियो आहे, जेको स्टेप वाइज़ अॻिते हलंदो, जंहिंखां पोइ वरी उनखे अपग्रेड कयो वेंदो। सेफ जे एमडी पारां ॻोठ में स्कूल न हुजण सां गॾु चयो त जेको आहे जंहिं करे तालीम ॿार जेके दूर पिराइण था अचनि, असां हुनजो नोटिस वठंदे हुननि खे ॻोठ में जेको आहे स्कूल ॾींदासीं। जी ठीक है ज़ुबैर, वॾी महिरबानी तफ़सील खां आगाह करण लाइ।